ओम ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। अध्याय चौथों ऐं श्लोक 28 असां अधु कयोसीं। असां हाणे अहिड़े टॉपिक ते आहियूं जंहिंमें यज्ञ कर्म ॿुधाया अथई, 12 यज्ञ ॿुधाया अथई ऐं हिन श्लोक में 4 यज्ञ ॿुधाया अथई। द्रव्य यज्ञ, तपो यज्ञ, योग यज्ञ ऐं स्वाध्याय ज्ञान यज्ञ। त असां द्रव्य यज्ञ कवर कयोसीं, तपो यज्ञ कवर कयोसीं। हाणे योग यज्ञ। हाणे तव्हां ॾिसो, असां वटि ही शरीर आहे, त हिन शरीर सां असां जॾहिं यज्ञ कर्म कंदा आहियूं उनखे चइबो आहे तपो यज्ञ। तपस जंहिंखे चवंदा आहिनि, तपस्या जंहिंखे चवंदा आहिनि। वरी असां शयूं था जमा कयूं, धन था जमा कयूं, हुन सां जेको यज्ञ कंदासीं उनखे द्रव्य यज्ञ द्रव्य यज्ञ चइबो। ऐं हिन शरीर खे हलाइण वारो अंदर में असांजो सूक्ष्म शरीर आहे, जंहिंखे मन बुद्धि चवंदा आहिनि। असांजा वीचार, असांजूं आइडियाज़, असांजूं भावनाऊं, हिन सां जे बि यज्ञ थींदो आहे। त इहो यज्ञ कीअं थींदो त असां पंहिंजे भावनाउनि सां, पंहिंजे वीचारनि सां ॿियनि जो भलो कयूं। यज्ञ माना छा आहे? यज्ञ में असां आहुति ॾींदा आहियूं, पोइ बाहि निकिरंदी आहे, फ्लेम्स शूट अप। त ही असांखे आशीर्वाद थो मिले, ही असांखे ब्लेसिंग्स थो मिले जॾहिं असां आहुति ॾियूं था। यदि असांजी आहुति कोन्हे त पोइ त बाहि कोन निकिरंदी, या आहुति ग़लति आहे त उते धुओं निकिरंदो। त असांखे सही आहुति ऐं सही मात्रा में ॾियणी आहे। ईअं न आहे त तव्हां धन यज्ञ करिणो आहे, भगवत गीता में कृष्ण भॻवानु सभु धन कढी तव्हां दान करे छॾियो, सभु सामग्री हिकदमि तव्हां बाहि में विझंदव त बाहि विसामी वेंदी, पोइ यज्ञ कोन थींदो। त सही मात्रा में, सही टाइम ते, सही माण्हूअ खे असां कुझु त ॾियूं जंहिंमें असांजी भावना स्वार्थी न हुजे। जॾहिं स्वार्थी भावना सां मां कंहिंखे कुझु ॾींदुमि त पोइ त मूंखे उहो आशीर्वाद कोन मिलंदो, उहो प्रसाद कोन मिलंदो। पर जॾहिं मुंहिंजी भावना निस्वार्थी आहे त मूंखे प्रसाद मिलणो ई मिलणो आहे, चाहे मां वठां या न वठां। त यज्ञ में इहे हाणे वीचारनि जे लेवल ते, भावनाउनि जे लेवल ते असां कीअं यज्ञ करे सघंदासीं? हाणे कोरोना थो हले, केतिरा माण्हू क्वारंटाइन में आहिनि। तव्हां ख़ाली बोर था थियनि अकेलो वेही करे, तव्हां 5 मिंट हुन सां फ़ोन ते ॻाल्हायोसि, 5 मिंट ख़ाली फ़ोन ते ॻाल्हायो सचे दिलि सां। ईअं न आहे त मां तोसां थो ॻाल्हायां, तूं मूंसां ॻाल्हाईंदे त मां तोसां ॻाल्हाईंदुसि, इहो व्यवहार न। हू भले असांजो दुश्मन हुजे, पर तॾहिं बि प्यार सां असां 5 मिंट हुनखे फ़ोन कयूं, हालचाल पुछूं, त हुनखे हिकु आथत मिलंदो। अहिड़े वक़्त में बि मूंखे कोई यादि थो करे, हुनजो थोरो टाइम पास थींदो, पोइ उन ते सोचींदो वेठो। त असां 5 मिंट ॾिनासीं, पर हिन 5 मिंटनि सां असां पंहिंजी भावनाऊं ॾिनियूंसीं। कुझु तव्हांखे नई जानकारी आहे, उहा तव्हां उनखे ॾिनी, त उहो उनखे फ़ाइदो थींदो, माना हुनखे फ्लेम्स शूट थींदी, पोइ असांखे बि आशीर्वाद मिलंदो। केतिरा माण्हू इहे कम कंदा आहिनि, पर पंहिंजी ड्यूटी सम्झी कंदा आहिनि। हाणे घर में कंहिंजे मौत थी वियो त ज़रूरु परचाइनी ॾियणु वञिबो आहे, इहो कस्टम आहे असांजे समाज में। भई कोई पगड़ियुनि ते वेंदो, कोई ॿारे ते वेंदो, कोई विच में वेंदो, ॿियो कुझु न त फ़ोन करे अधु कलाकु ॻाल्हाईंदसि। पर इन में यदि तव्हांजी इहा भावना आहे मां ॻाल्हाईंदुसि त उहो ॻाल्हाईंदो, त पोइ यज्ञ कोन थियो। इहो
यज्ञ तॾहिं थींदो जॾहिं असां निस्वार्थी भावना सां उनखे परचाइणी ॾींदासीं, तॾहिं इहो यज्ञ कर्म थींदो। केतिरा माण्हू दान ॾींदा आहिनि, चवंदा आहिनि मुंहिंजो फोटू लॻायो। तव्हां फोटूअ जो वीचार मन में आयो माना तव्हांजो दान, पोइ तव्हांखे उहो फल कोन मिलंदो। पोइ तव्हां करोड़ रुपया दान कयो, इहे सभु वेस्ट। दान ईअं ॾिजे कंहिंखे ख़बर ई न पए त ही बि दान आहे। द्रव्य यज्ञ में असां धन ॾींदा आहियूं, तप में असां महिनत ॾींदा आहियूं, ऐं योग यज्ञ में असां भावनाऊं ॾींदा आहियूं, आइडियाज़ ॾींदा आहियूं, कंहिंखे मदद कंदा आहियूं, रस्तो ॾेखारींदा आहियूं, भई तूं हीउ ग़लति थो वञे, तूं ग़लति डॉक्टर वटि थो वञे, इन करे तोखे ग़लति थी सलाह मिले, या सेकंड ओपिनियन वठि। कुझु बि असां उनखे पंहिंजो आजमूतो हूंदो आहे, उन आजमूते सां असां उनखे सही सलाह ॾेई सघंदा आहियूं। त हिकिड़ी सलाह टाइम केतिरो लॻंदो, मिंटू 2, पर सही सलाह उनखे मिलंदी त हुन जी ज़िंदगीअ में हिकदमि परिवर्तन थी वेंदो। अॼु ॾींहं ताईं ग़लति रास्ते सां पियो वञे, हाणे उनखे असां सही राह ॾेखारीसीं त हुनजी जेका उन्नति आहे फास्ट थींदी। त वीचारनि जे लेवल ते जेको यज्ञ कंदा आहियूं उनखे चइबो आहे योग यज्ञ। हाणे हिन भगवद गीता में हुन ज़माने में इहे ॻाल्हियूं सम्झायूं अथई, पर अॼु जे ज़माने में ही जीअं जो तीअं लागू, कुझु फ़र्क़ु कोन थियो आहे। हुन टाइम ते रथ में, घोड़े जे रथ में हलंदा हुया, हाणे कारुनि में था हलनि, एतिरो फ़र्क़ु आहे। हुन टाइम ते पंधु वेंदा हुया, हाणे मोटर साइकिल ते था वञनि, एतिरो फ़र्क़ु आहे। ॿियो कोई फ़र्क़ु न आहे। इंसान जिते बीठो हुयो उते ई बीठो आहे। जेसि ताईं आध्यात्मिक उन्नति न थी आहे तेसि ताईं इंसान जो जीवन ॼण त स्टॉप थी वियो आहे, रुकिजी वियो आहे, हिकु ई जॻह ते बीठो आहे इंसान। हिले डुले थो, हुनखे लॻे थो मां अॻिते थो वञा, पर हू उते ई बीठो आहे। असां झूलींदा आहियूं, असां झूलेलाल आहे न, झूलींदा आहियूं अॻिते पुठिते, अॻिते पुठिते, प्रॉफिट लॉस, हीट कोल्ड, मान अपमान, सुख दुख, उते ई तव्हां जॾहिं झूले तां लहंदव तव्हां उते ई बीठा आहियो, अॻिते वधियासीं ई कोन। पर झूलेलाल जो जेको वाहन आहे उहो बि हीअं हलंदो त झूलींदो आहे, पर हू अॻिते वेंदो आहे। जातों सिंधु नदीअ जो उगम स्थान आहे, कैलाश जे डायरेक्शन में हू वधंदो आहे। ही हिकिड़ी मच्छी आहे जेका उल्टी वहंदी आहे, ॿियो सभु प्रवाह जे दिशा में, माना जीअं पाणी वहंदो आहे तीअं उहो वहंदियूं आहिनि, पर ही पाणीअ जे विरुद्ध, पाणीअ जे विरुद्ध आहे मानस सरोवर। मानस सरोवर जे पासे में आहे कैलाश, उन दिशा में। त ही थी वियो प्रोग्रेस, जेको पल्लो आहे उहो प्रोग्रेस थो करे। ॿियो जेके झूलनि था उन्हनि खे लॻे थो असां हलूं था अॻिते, पर हलनि कोन था, उते ई बीठा आहिनि। त 5000 साल अॻु में जेका कंडीशन हुई अॼु बि उहा ई आहे इंसान जी। उन टाइम ते उहो जेतिरो दुखी हुयो या सुखी हुयो ओतिरो ई अॼु बि दुखी आहे, अॼु बि सुखी आहे। त इन करे चोथों यज्ञ जेको आहे उहो सभिनी खां इम्पॉर्टेंट आहे। इन खे चवंदा आहिनि स्वाध्याय ज्ञान यज्ञ। स्वाध्याय माना सेल्फ स्टडी। तव्हां सॼी दुनिया जो अभ्यास था कयो, केतिरियूं साइंसिस आहिनि, फिजिक्स केमिस्ट्री त छॾे ॾियो, केतिरियूं अहिड़ियूं साइंसिस आहिनि जंहिंजो नाला बि असांखे ख़बर न आहिनि। सॼो असां रिलेटेड टू वर्ल्ड, असां खां ॿाहिरि जेको बि आहे उनजो असां अभ्यास कयूं था, पर असां केरु आहियूं? असां आयासीं किथां? तव्हां चवंदो माउ पीउ शादी की असां पैदा थियासीं, एतिरो सवलो न आहे। तव्हांखे सोचणो पवंदो कि मां आहियां केरु, मां हिन धरतीअ ते छो आयुसि। इंसान किथे बि वेंदो आहे त कुझु त प्रपोज़ल खणी वेंदो आहे। तव्हां ॿाहिरि वेंदव या त कंहिं माइट सां मिलण वेंदव, घुमण वेंदव, या कंहिं ऑफिस जे कम सां वेंदव, कुझु न कुझु मन में
हिकु गोल खणी वेंदो आहे इंसानु, किथे बि तुर वेंदो, भई हितां मां ऑफिस थो वञा त ऑफिस 10 किलोमीटर आहे, पर 10 किलोमीटर पंधु छो थो करे, त हुनखे उते कमु आहे पंहिंजो, कुझु न कुझु गोल अथसि। तीअं असां ही 100 साल जी उमिरि खणी आयासीं, छाजे वास्ते? कुझु न कुझु त हूंदी न योजना। हाणे असांखे उहा याददाश्त कोन्हे, त असांखे लॻे थो असां ईअं ई आयासीं ख़ाली वेहण ते, जेके अखियूं ॾिसंदियूं, जेके कन ॿुधंदा। ईअं न आहे, असांजे अचण जो कुझु त पर्पस आहे, काई त योजना आहे। जेसि ताईं असां इन ते ध्यानु न ॾींदासीं तेसि ताईं असांखे इहा योजना ख़बर कोन पवंदी। इन करे चए थो सभिनी खां वॾो यज्ञ छा आहे, त ही तव्हां ज्ञान वठो। पहिरियों तव्हां ही ज्ञान पाण में अंदर में विझो। सभु यज्ञ ॾिसो, द्रव्य तव्हांखे ॾियणो आहे, मां पंहिंजे हथनि सां ॿिए खे ॾींदुसि, मां ॿियनि जी लाइ महिनत ॿियनि जे लाइ कंदुसि, मां योग ॿियनि जे लाइ, पर हिन स्वाध्याय यज्ञ में मां पाण जो अभ्यास कंदुसि, सेल्फ स्टडी। मां हितां वेंदुसि काथे, इंसानु मरी वियो माना छा थियो, हर कोई वेंदो, इहा ॻाल्हि पक्का। ही शरीर पैदा थियो आहे ऐं रूल आहे, जेका शइ पैदा थी आहे उहा ख़तमु ज़रूरु थींदी। त ही शरीर वेंदो काॾे, जॾहिं मरी वेंदो काॾे, छा थींदुसि हिन जो? तव्हां चवंदा असां सारे ईंदासीं, उहो सोल्यूशन आहे। तव्हां न सारींदो त छा थींदो? हाउ इट डिसइंटीग्रेट्स, कीअं ही 5 महाभूत गॾु था अचनि ऐं कीअं हू अलॻि अलॻि था थियनि। हीअ स्टडी जेका आहे उनखे चइबो आहे स्वाध्याय ज्ञान यज्ञ। जेतिरो असांखे ज्ञान थींदो ओतिरो ज्ञान असां ॿियनि खे विराईंदासीं। जॾहिं मूं में कुझु परिवर्तन थींदो ज्ञान सां, मुंहिंजी बुद्धि डेवलप थींदी, मूं में अकुल ईंदो, त माण्हू ॾिसंदा ही कीअं थो रहे, कीअं थो हले, कीअं थो चले, त हो पुछंदा मूंखे बि कुझु सलाह ॾे, मूंखे बि कुझु आइडिया ॾे। इन करे ही यज्ञ सभिनी खां महान आहे। पर असां कॉमन इंसान जे लाइ ये असां सत्संग ॿुधूं त इहो बि स्वाध्याय यज्ञ आहे। तव्हां ही कलाक ॾियो था माना ही यज्ञ था कयो, ऐं हिन यज्ञ जो फल सभिनी खां वॾो आहे। दान करण सां पुण्य मिलंदो, यज्ञ करण सां पुण्य मिलंदो, पर ही जेको यज्ञ आहे उहो सभिनी खां मथे आहे। हिन सां जेको पुण्य मिलंदो उहो सभिनी खां वधीक मिलंदो। इन करे ऋषि मुनि सभु छॾे हिमालय में वेंदा हुया, माना हू संसार सां उन्हनि जी दुश्मनी न हुई, उनखे नफ़रत न हुई, पर पढ़ाई करण वास्ते तव्हांखे घर जो कंफर्ट छॾिणो पवंदो आहे। ॿार पढ़णु वेंदा आहिनि, के अब्रॉड वेंदा आहिनि, पोइ घर छॾे वेंदा आहिनि, माउ पीउ छॾे वेंदा आहिनि। यू हैव टू सेक्रीफाइस। तव्हां ॿियो कुझु न, 100 माण्हुनि खे खाधो खारायव, 1000 माण्हुनि खे पैसा ॾिनव, तंहिंखां हिकु माण्हूअ खे सत्संग में वठी वियो, उहो पुण्य वधीक आहे। सत्संग जी राह सभिनी खे न मिलंदी आहे, ॾाढी ॾुखी आहे। जन्मनि जी पुण्य खपे उनखे, तव्हांखे सालनि जी तपस्या खपे। केतिरा साल इंसानु सोचींदो आहे वञा न वञा, वञा न वञा, वञा न, त इहा तपस्या आहे। ई ख़ाली सोचे थो वञे नथो, सोचे थो त इहा बि तपस्या। हिकु ॾींहुं हू वेंदो ज़रूरु। पोइ हिकु दफ़ो उनखे उहा मिठास मिली वई, उहा टेस्ट मिली वई, त पोइ उनखे ॿियनि ॻाल्हियुनि में मज़ो कोन ईंदो। पोइ चवंदो मूंखे हीअ ई खपे। जॾहिं इंसान खे वॾी ख़ुशी मिलंदी आहे त नंढी ख़ुशी उहो छॾे ॾींदो आहे। असां वटि चॉकलेट आहे, असां चॉकलेट खाई ख़ुशी थी मिले, न त ख़ुशी न मिले त छो खाऊं? इंद्रियनि जो सुख थो मिले उन में। पर उहो ई चॉकलेट कोई ॿारु अची वियो साम्हूं, हिकु ई पीस आहे मूं वटि, मां न खाईंदुसि, मां हुनखे ॾींदुसि। छो? हुन ॾियण में जेका ख़ुशी आहे उहा पाण खाइण खां वधीक आहे।
त वधीक ख़ुशी जंहिंमें आहे उहो असां कर्म कंदासीं, जंहिंमें घटि ख़ुशी आहे उहो छो कयूं। पर हिन स्वाध्याय ज्ञान यज्ञ में सभिनी खां वधीक ख़ुशी आहे, सभिनी खां, हिनखे चवंदा आहिनि आनंद, परमानंद, सची शांति। त ही जेके साधु संत हूंदा आहिनि, हर कोई सत्संग कोन ॿुधाईंदो आहे, के शांतीअ में वेठा हूंदा आहिनि, उन्हनि खे ॾिसी करे माण्हुनि खे प्रेरणा मिलंदी आहे। ॾिसो ॻाल्हाईंदा कुझु बि न आहिनि, पर उन्हनि खे ॾिसी करे ॿियनि खे प्रेरणा मिलंदी आहे त असां बि हिन राह ते निकिरी पऊं। हिकिड़ो हिते ऋषि थी वियो आहे, रमण महर्षि जिन जो नालो आहे, केरला में, ॻाल्हाईंदो ई न हुयो, अची ख़ाली दर्शन ॾींदो हुओ, वेहींदो, हीअं वेही रहंदो हिकु जॻह ते, माण्हू अची वाह वाह, उन्हनि खे प्रेरणा मिलंदी हुई। उते जेका शांती मिलंदी हुई माण्हुनि खे, उहा चवंदा आहिनि असांखे संसार में नथी मिले। बसि उन दर्शन वास्ते ईंदा हुया, छो उन दर्शन में सुकून आहे। असां मंदिर में वेंदा आहियूं, साम्हूं आहे छा? पत्थर जो हिकिड़ो ठहियल पुतलो आहे, पर जॾहिं असांजी भावनाऊं उन्हनि जे दर्शन सां जुड़ी थियूं वञनि त असांजो कंधु पंहिंजो पाण हेठि थो हली वञे, असांजो अहंकार झुकी थो वञे, ऐं इहो अहंकार टेम्पररी थो झुके त असांखे टेम्पररी सुकून थो मिले, पर इहो अहंकार परमनेंटली जॾहिं झुकी वेंदो, माना असांखे परमात्मा जी परूर पवंदी, असांखे उहो ज्ञान थींदो जंहिंखे आत्मज्ञान चवंदा आहिनि, तो पंहिंजो पाण इंसान नम्रता सां हलंदो, पंहिंजो पाण उन मन में शांती थी वेंदी। शांती ॿाहिरों न ईंदी आहे, शांती अंदरूं आहे, असां उनखे अशांतीअ सां ढके रखियो आहे। हिन ज्ञान सां, हिन यज्ञ सां, ही सॼी भगवत गीता हिकिड़ो यज्ञ, ऐं उहो इहो यज्ञ स्वाध्याय ज्ञान यज्ञ। सो हिते 4 यज्ञ ॾिठासीं असां, द्रव्य यज्ञ, तपो यज्ञ, योग यज्ञ, स्वाध्याय ज्ञान यज्ञ। ऐं ही स्वाध्याय ज्ञान यज्ञ सभिनी जे नसीब में न आहे, पर जेके मेहनती आहिनि, विश्वास था रखनि परमात्मा में, जंहिंखे दृढ़ निश्चय आहे भई न, ॾिसो परमात्मा त असांखे ख़बर कोन्हे, हुनजी एड्रेस बि ख़बर कोन्हे, पर मन में विश्वास आहे न आहे परमात्मा, ऐं मां उनखे ॻोल्हे लहंदुसि। जेको तव्हांखे ख़बर ई न आहे उनखे तव्हां ॻोल्हे लहंदव, जेको ख़बर आहे उहो ॻोल्हणु सवलो आहे। हा, तव्हांखे काई ॿुधाए भई अमेरिका में हेड़े हेड़े गांव में मुंहिंजो पुटु रहंदो आहे, वञी मिली अचिजेसि, तव्हां उहा एड्रेस ॻोल्हे लहंदव, उते पहुची वेंदव। तव्हांखे ख़बर न आहे, हुन सां तव्हां मिलिया न आहियो, पर तव्हां वटि एड्रेस आहे, एड्रेस आहे माना पकी ख़बर आहे ही हिते आहे। पर परमात्मा जी एड्रेस तव्हां वटि कोन्हे, आहे असांजे अंदर में, पर उहा अॼु ख़बर कोन्हे। पर ख़बर न आहे माना ज्ञान न आहे, तॾहिं बि विश्वास आहे, उनखे चइबो आहे श्रद्धा। पोइ उन राह ते इंसान जेको हलंदो उहो यज्ञ कंदो, स्वाध्याय ज्ञान यज्ञ, ॿिया न करे सघंदा। इन करे पहिरियों असांजो इहो विश्वास हुजे। भई विश्वास कीअं ईंदो? मूंखे छा खपे इहो तव्हां सोचो, मूंखे छा खपे, मूंखे शांती छो खपे, मूंखे संतोष छो खपे, मूंखे हैप्पीनेस छो खपे? तव्हां सोचियो त सही। ही परमात्मा जूं निशानियूं आहिनि, ॿियो कुझु न आहे। ही असांजे अंदर मां तव्हांखे हमेशह आवाज़ थो अचे, मूंखे सुञाण, तूं मूंखे सुञाण। असां चऊंसि त चुप करे वेह, हू ॻाल्हाए थो असां चऊंसि त चुप करे वेह। पोइ दुख दर्द मिलंदा। संसार में मिक्स आहे, 50-50। त ही थी वियो असांजो 28वां श्लोक। हाणे 2 यज्ञ बाक़ी आहिनि खाली। 29 अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापान गतिरुद्ध्वा प्राणायाम परायणाः yet others offer as sacrifice prana and apana into prana,
prana into apana and apana into prana. Restraining the course of prana and apana, some are absorbed in pranayama. वरी ॿिया जे आहिनि प्राणायाम जे यज्ञ पूरा सचा, साह ऐं पसाह में, पसाह ऐं साह में अर्पण से कनि था. साह ऐं प्रसाह, साह पसाह साह पसाह मां इनहेल तो कयां, मां एक्सेल तो कयां, मां साह तो खणा, मां साह छॾियां थो. इहो थी वियो प्राणायाम. हाणे हिते ईअं ॿुधायो अथई, पर प्राणायाम सही माने में हिकिड़ी साइंस आहे. प्राणायाम प्रैक्टिस करण जे लाइ साल लॻी वेंदा आहिनि. हुनजो रियल बेनिफिट अचण लाइ 5, 10, 15 साल बि लॻंदा आहिनि. ऐं के योगी प्राणायाम में घणो टाइम ॾींदा आहिनि, कलाक रोज़ प्राणायाम कंदा आहिनि. त असां साह खणूं था ऐं असां साह छॾियूं था, इहो यज्ञ थी वियो. हाणे कीअं यज्ञ आहे? असां जेको साह खणूं था इन में ऑक्सीजन जी मात्रा वधीक आहे, प्राणवायु जंहिंखे चवंदा आहिनि. ऐं असां जेको साह छॾियूं था इन में कार्बन डाइऑक्साइड वधीक आहे. कार्बन डाइऑक्साइड असांखे न खपे, असांखे ऑक्सीजन खपे, प्राणवायु खपे. इहो ऑक्सीजन असांजे अंदर में थो वञे. पोइ जेको असां खाधो था खाऊं, कार्बोहाइड्रेट्स, कार्बन ऐं हाइड्रोजन, त इहे जॾहिं कार्बन उन सां मिले थो ऑक्सीजन सां त एनर्जी थो प्रोड्यूस करे. ऐं साण साण कार्बन डाइऑक्साइड, कार्बन ऐं ऑक्सीजन, इन जो कॉम्बिनेशन थो थिए, उहो असां ॿाहिरि था उछलियूं. हाणे तव्हां सोचो, हर इंसान घणा साह खणंदो आहे? घटि में घटि 15 दफ़ा मिंट में हू इनहेल ऐं एक्सेल थो करे. ऐं केतिरा इंसान आहिनि हिन धरतीअ ते? माना केतिरो ऑक्सीजन असांजे अंदरि थो वञे ऐं केतिरो CO2 असां ॿाहिरि था मोकिलियूं. पर हिन जेको बैलेंस जी बि व्यवस्था आहे, इहो CO2 हुन था खणनि, उनखे वरी डिसइंटीग्रेट था कनि, कार्बन पाण वटि था रखनि, ऑक्सीजन ॿाहिरि था ॾियनि. त असां हुननि खे CO2 था ॾियूं, हू असांखे O2 था ॾियनि. त यज्ञ थी वियो न. असां हुननि खे ॾिनोसीं, वरी हुननि असांखे ॾिनो, यज्ञ थी वियो. पर ही थी वई सवली माना. इवन चिल्ड्रन कैन अंडरस्टैंड. पर प्राणायाम छा ईअं थींदो आहे खाली? न. प्राणायाम आहे असांजे अंदर में 5 प्राण आहिनि. देयर आर 5 टाइप्स ऑफ प्राणास. प्राण, अपान, व्यान, समान, उदान. त ही असां शरीर ॾिसूं था, ही ॿाहिरि जेका आहे असांजी चमड़ी आहे, त्वचा आहे, हिन त्वचा खे असां साफ़ सफ़ाई न कंदासीं त छा थींदो? धीरे धीरे हिन ते गंदगी जमा थींदी. गंदगी जमा थींदी, पोइ हिन में बैक्टीरिया वग़ैरह वग़ैरह सभु अची वेही रहंदा. धीरे धीरे चमड़ी ख़राबु थी वेंदी, पोइ असांखे चमड़ीअ जा डिज़ीज़िस थींदा, असां बीमार थी पवंदासीं. पोइ इन करे असां छा कंदा आहियूं? रोज़ु सनानु कंदा आहियूं. असां 9 टाइम असां न लाहींदासीं त इन में कचिरो जमा थींदो. पोइ उहो कचिरो माना उन में बैक्टीरियाज़ हूंदा, कई विषाणु हूंदा, इहे असांजे पेट में हली वेंदा. त असांखे पंहिंजे ॿाहिरों जेको ॾिसण में अचे थो शरीर, इनखे असां साफ़ सफ़ाई रखूं था, शेप में रखूं था. असां जॾहिं सनानु कंदा आहियूं, ख़ाली गंदगी न, असां पंहिंजे बॉडीअ खे मसाज बि कंदा आहियूं, मालिश बि कंदा आहियूं. साबुण जॾहिं लॻाईंदा आहियूं त असां थोरो महिटींदा आहियूं. तंहिंखां पोइ जेके जॉइंट्स आहिनि, कार्टिलेजिस आहिनि, मसल्स आहिनि, हिननि जे लाइ असां एक्सरसाइज़िस कंदा आहियूं. योगासन थी वियो, जिम में कई थी वियो, या केतिरा ई कार्डियो ॿिया आहिनि, स्विमिंग, साइकिलिंग एटसेट्रा.
जेके असांखे नज़र था अचनि, मसल असांखे नज़र था अचनि, उनखे मसल ठाहिणा आहिनि त मूंखे जिम में वञिणो पवंदो, उन्हनि जे लाइ असां व्यायाम कयूं। पर तव्हां हिन शरीर जे अंदरि ॾिसो, डेड बॉडी कटींदा आहिनि, पोइ हुन में केतिरा पार्ट्स आहिनि, केतिरी सिस्टम्स आहिनि, अॼु ॾींहं ताईं साइंस खे सभु सिस्टम्स ख़बर कोन्हनि। देयर इज़ वेरी लिटिल नॉलेज। त जेको बि अंदरि आहे उन जा 5 डिवीजन कया अथऊं, माना हार्ट हूंदो, लिवर हूंदो, ब्रेन हूंदो, नर्वस सिस्टम आहे, हिकु साइड मां ब्लड वञे थो, ॿिए साइड मां अचे थो, ऑक्सीजन खणी वञे थो, CO2 खणी अचे थो। ही लंग्स असांजा केतिरो एफिशिएंटली ॾींहं राति कमु था कनि। हिकु कोरोना अची वियो, ॾिसो लंग डैमेज, पर अदरवाइज 100 साल इहे हलनि था। हार्ट थोरे देर जे लाइ बि न रुकंदो आहे, तव्हां भले निंड में आहियो, हार्ट पंहिंजो कमु करे थो, पंपिंग। त जेके बि सिस्टम्स आहे उन जा 5 डिवीजन्स आहिनि। हाणे नाला कुझु बि हुजनि, पर असांजे ऋषियुनि में इन्हनि ते अभ्यास करे इहे जेके 5 डिवीजन आहिनि उन्हनि खे नाला ॾिना आहिनि प्राण, अपान, व्यान, समान, उदान। हाणे प्राण माना छा? मां मेन प्राण आहे, ही सभु प्राण आहे। मां जेको इनहेल कयो उहो प्राण थी वियो, जेको एक्सेल कयो उहो अपान थी वियो। वरी मां पाणी पीतो उहो प्राण थी वियो, मां यूरिनेट कयो इहो अपान थी वियो। वरी मां खाधो खाधो इहो प्राण थी वियो, उहो खाधो कचरे जे रूप में कढी छॾियो, इहो अपान थी वियो। मां अखियुनि सां कुझु ॾिठो, ही लाइट मुंहिंजी अखियुनि में वञे थी, जॾहिं वञे थी त रूप ऐं रंग खणी थी वञे पाण सां, त इहो प्राण थी वियो। ऐं जेको मां रिस्पॉन्ड थो कयां उहो अपान थी वियो। त इनटेक इज़ प्राण, आउट गो इज़ अपान। त इनटेक करण जे लाइ ॾिसो, मां तव्हांखे असांखे लॻे थो इहो ऑटोमेटिक थो थिए, मां सांस अंदरि खणां थो त हिन में केतिरी महिनत आहे। परमात्मा योजना ठाहे सघी आहे, तव्हां न खणो तॾहिं बि मां हलाईंदुसि हिनखे, तव्हां चिंता न कयो, मां हलाईंदुसि। जेके बि प्राण आहिनि परमात्मा थो हलाए। पोइ असांखे ही असांजा लंग्स, हिनखे व्यायाम ॾियणो आहे, वर्जिश कराइणी आहे। असांजी हृदय आहे, ही जेको दिलि आहे, हार्ट आहे, हिनखे व्यायाम ॾियणो आहे। असांजी लिवर आहे, हिनखे व्यायाम ॾियणो आहे। पेट आहे, हिनखे व्यायाम ॾियणो आहे। ही जेके असांजी ब्लड वेसल्स आहिनि, इन्हनि खे प्राणायाम चवंदो, इनखे वेसल्स चवंदा आहिनि। इहे ट्यूब्स न आहिनि, ही खाली रत खणी वञण जो कमु न कंदियूं आहिनि। इन जे अंदरि प्रेशर आहे, इन करे उनखे वेसल चवंदा आहिनि। त जॾहिं असां खणूं था प्राण, त अंदरि में प्रेशर थो तयारु थिए, ऐं जॾहिं वैक्यूम था कयूं अंदरि में, त असांजी वेन्स ऐं नर्व जेके आहिनि एक्सपांड थींदियूं आहिनि। हीउ हिकदमि माइक्रो लेवल ते फ़र्क़ु थींदो आहे, पर असां उनखे व्यायाम था ॾियूं। त हीउ जेको प्राणायाम आहे, ऐं असांजे सॼी इंटरनल सिस्टम जेके आहे उनखे 5 प्राण चवंदा आहिनि। जेका बि इंटरनल सिस्टम आहे, इनखे ठीकु रखण जे लाइ जेके एक्सरसाइज़िस आहिनि उनखे चवंदा आहिनि प्राणायाम। त हिन में छा थींदो आहे, असां साह खणूं था, तंहिंखां पोइ मेंटेन था कयूं, तंहिंखां पोइ छॾियूं था, वरी मेंटेन था कयूं। इनहेल, then stop for some time, exhale and then stop for some time. ये जेको स्टॉपिंग आहे, दिस इज़ ऑल्सो वेरी इंपॉर्टेंट। इनखे कुंभक चवंदा आहिनि। तव्हां संस्कृत नाला यादि भले न कयो, पर 5 प्राण आहिनि एतिरो त ख़बर हुजे। दिस इज़ बेसिक। त ही इंटरनल सिस्टम सुठे नमूने सां रखण जे लाइ प्राणायाम कंदा आहिनि, जीअं असांखे अॻिते हली करे डिज़ीज़िस न थियनि। हाणे ॾिसो, जंहिंजा सिस्टम वीक आहे उनखे कोरोना जल्दी थो अटैक करे,
पर जंहिंजी सिस्टम स्ट्रॉन्ग आहे उनखे कोरोना अटैक करे थो पर उन ते कोई असरु नथो थिए, हुनजी इम्यूनिटी स्ट्रॉन्ग आहे, छाकाणि हू पहिरियों खां वठी पंहिंजे बॉडीअ खे ट्रेन करे रखियो अथई। मां मिंट मां सांस रोके सघंदुसि, इहे प्रैक्टिस कंदा आहिनि, हा रोके थो सघां मां, तंहिंजी माना असांजी इम्यूनिटी, असांजी इंटरनल स्ट्रेंथ जेका आहे उहा वधीक आहे। पोइ जेको न करे सघंदो उहो चवंदो न न मूंखे ऑक्सीजन ॾियो, मूंखे ऑक्सीजन ॾियो, न त मां मरी वेंदुसि। इहे साइकोलॉजिकली मरी वेंदा आहिनि, फिज़िकली ज़रूरी न आहे त सभु फिज़िकली थियनि। केतिरा माण्हू साइकोलॉजी में मूंखे ऑक्सीजन न मिलियो मां मरां थो, ऐं मरी वेंदा आहिनि। फियर, त असांजे ऋषियुनि मुनियुनि पहिरियों ई स्टडी कई तव्हांखे पंहिंजे हेल्थ खे संभाले रखिणो आहे। तव्हां कार वरिती माना ख़ाली कार वरिती, पैसा ॾिना, सभु कमु थी वियो, न, तव्हांखे टायर प्रेशर चेक कराइणो पवंदो, तव्हांखे फ्यूअल विझणो पवंदो, तव्हांखे बैटरी चेक करणी पवंदी, इंश्योरेंस आहे की न आहे चेक करिणो पवंदो, केतिरा कम आहिनि। मां पैसा ॾिना, कार अची वई, माना सभु कमु ख़तमु, मां जॾहिं ॾींहं जो राति जो ख़ाली हलाईंदुसि, ईअं न थींदो। तीअं ई शरीर आहे, हिनखे मेंटेन करिणो पवंदो आहे, हिनखे सर्विसिंग कराइणी पवंदी आहे। त प्राणायाम इज़ डेली सर्विसिंग ऑफ दिस बॉडी। असां रोज़ थोरो टाइम कढी करे प्राणायाम सां हिनखे अंदरि ॿाहिरि ठीकु रखूं, पोइ असांखे काई चिंता न आहे, भले अचनि, कोरोना अचे, फरोना अचे, कुझु बि अचे, असां पंहिंजो कमु कयो, हाणे जेका परमात्मा जी मर्ज़ी। चिंता छा आहे? जेको पाण खे ठीकु नथो रखे उहो चिंता थो करे, छाकाणि हुनखे ख़बर आहे मां ग़लती कई आहे, ग़लती थी वई, हाणे चिंता करे। चिंता सां छा थींदो? यू आर डैमेजिंग। तंहिंखां जीअं आहे, जेको थी वियो पास्ट इज़ पास्ट। हाणे अॼु खां वठी इहा ध्यानु हुजे त हिन शरीर खे बि मूंखे चङी तरह सां हलाइणो आहे। तव्हां भोग बि न वठी सघंदो, चङी तरह खाधो बि न खाई सघंदो। हाणे नेक्स्ट जेको यज्ञ आहे उहो खाइण जे बारे में। टीहों श्लोक। अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेऽप्येते यज्ञविदः यज्ञक्षपितकल्मषाः। Others with regulated food offer pranas into pranas. All these are knowers of sacrifice and by sacrifice have destroyed their sins. श्वास यज्ञ में ॿिया जे खाइनि था अल्प आहार, उहे सभु करे यज्ञ पापनि जो कनि था संगार। अल्प आहार माना घटि आहार, ऐं ॿियो जेको कंदा आहिनि वधीक खाईंदा आहिनि। इहे ॿई ग़लति नमूना आहिनि खाइण जा। घटि खाइणु ग़लति, वधीक खाइणु ग़लति। सही मात्रा में कीअं खाऊं असां? अपरे नियताहाराः, ही जेके हूंदा आहिनि, जेके योगी सन्यासी, इहे पंहिंजे आहार ते कंट्रोल रखंदा आहिनि। छा खाइणो आहे? तव्हां ॾिसो राम वनवास में वियो त उनखे छा ऑफर कंदा हुया? फ्रूट ऑफर कंदा हुया। पहिरियों फ्रूट ऑफर कंदा, फलाहार जंहिंखे चवंदा आहिनि। पोइ जेके कंद मूल हूंदो तंहिंखां पोइ ॿिया खाधा। त ॿियो कुझु न आहे त तव्हां फल खाओ। हाणे फल जेको आहे उहो ज्ञानवर्धक आहे, उहो बुद्धिवर्धक आहे, उहो असांजे दिमाग़ जे लाइ सुठो आहे। ऐं जेको अन्न आहे ॿियो, जीअं जेके बि कार्बोहाइड्रेट्स आहिनि, उहे असांजे शरीर लाइ ठीकु आहिनि। ऐं जेके मांस मच्छी था खाइनि उहे पंहिंजे शरीर खे ख़राबु था कनि।
इहो हिकिड़ो तरीक़ो थी वियो। फल दिमाग़ जे वास्ते, अन्न शरीर जे वास्ते, ऐं मांस मच्छी ख़राबु करण वास्ते। शरीर खे तव्हांखे डैमेज करिणो आहे, दिमाग़ खे ख़राबु करिणो आहे त तव्हां मांस मच्छी खाओ। इहो हिकिड़ो तरीक़ो थी वियो। ॿियो तरीक़ो आहे, असांजे पेट में हिकु जॻहि आहे, जीअं तव्हां ॾिसंदो हिकु असां बाटले में खीरु विझंदा आहियूं, बाटले में जॻहि आहे, स्पेस आहे, उन में असां खीरु विझंदासीं त उन मां हवा निकिरी करे खीर सां बाटलो भरिजी वेंदो। हाणे घणा लीटर मापंदो? हिन में 2 लीटर मापंदो। तीअं असांजे पेट में जॻहि आहे। केतिरी जॻहि आहे? हीअं सम्झो त 10 फुल्का खाइण जी जॻहि आहे। पर असांखे खाइणो घणो आहे, इन जो हिसाबु आहे। त ईअं चवंदा आहिनि आयुर्वेद में, तव्हांजे पेट में 10 फुल्कनि जी जॻहि आहे त तव्हां 5 फुल्का खाओ, माना अधु जॻहि तव्हां अन्न सां भरियो। तंहिंखां पोइ जेका अधु बचंदी, उन जी अधु माना क्वार्टर पाणीअ जे लाइ छॾे ॾियो। छाकाणि पाणी न हूंदो त अन्न डाइजेस्ट ई न थींदो। ऐं ॿी जेका क्वार्टर आहे उहा हवा जे लाइ छॾे ॾियो। असां जॾहिं खीर गरम कंदा आहियूं, बाटलो 2 लीटर जो आहे त तव्हां 2 लीटर खीर विझंदव उन में? न, थोरी जॻहि छॾे ॾींदव। जॾहिं जॻहि छॾे ॾींदव त खीर एक्सपांड जॾहिं थींदो आहे त उनखे जॻहि खपे न। तीअं जॾहिं असांजे पेट में खाधो हजम थो थिए त हू एक्सपांड थींदो आहे, उन मां गैसिस निकिरंदियूं आहिनि। के गैसिस असांजे लाइ ठीकु आहिनि, के गैसिस असांजे लाइ ठीकु न आहिनि, पोइ असां उहे ॿाहिरि कढी छॾींदा आहियूं। पर जॻहि त हुजे न उन जे लाइ। तव्हां सभु खाधे सां भरे छॾींदव, पोइ गैसिस जेके थींदियूं अंदर में, जेका हवा निकिरंदी, उहा वेंदी काॾे? पोइ उहा जेका हवा आहे उहा पंहिंजो रस्तो ॻोल्हींदी आहे, ॿियनि पार्ट्स में हली वेंदी, उन्हनि खे डैमेज कंदी। पोइ वधीक खाइण सां इंसान खे उहो पचाइण जे लाइ टाइम बि वधीक लॻंदो। जॾहिं टाइम असांजी जेका एनर्जी आहे उहा अन्न पचाइण में व्यस्त, असां ॿियो कमु न करे सघंदासीं। इन करे वधीक खाइण खां पोइ निंड ईंदी आहे इंसान खे, ॿियो कुझु करे ई न सघंदो। अच्छा, तव्हां घटि खाईंदव? न न, असांखे चयो आहे नियत आहार आहे, माना घटि खाओ। घटि खाओ ईअं न चयो अथई, ग़लति मतिलबु न कढो। ही चयो अथई नियत आहार, माना रेग्युलेटेड। तव्हांजो अधु पेट भरे, भले हमेशह भरियल हुजे, तव्हां 3 दफ़ा खाओ, पर ईअं न आहे त हिकु ई दफ़ो मां खाई छॾींदुसि ऐं पेट सॼो भरे छॾींदुसि। तव्हां सॼो भरींदव, माना पोइ तव्हां रोग था वठी अचो बाज़ारि मां। ही खाधो न आहे, ही डिज़ीज़ेस आहिनि। त पेट ख़ाली रखणो न आहे, न त पोइ एनर्जी तयारु किथां थींदी? एनर्जी त खपे। हीअ असां सत्संग था कयूं, असां हिन दिमाग़ खे हलायूं था। ही अंदर में तव्हां ॾिसंदो आहे तुर, मांस जो टुकड़ो तुर, पर सभिनी खां वधीक खून इन खे खपंदो आहे, सभिनी खां वधीक ऑक्सीजन इन खे खपंदो आहे। त जॾहिं असां सत्संग था कयूं त असांजो सॼो जेको सप्लाई आहे, मैक्सिमम सप्लाई हिन ब्रेन में थो वञे। पोइ जॾहिं खाऊं था, खाधो था खाऊं त सॼो ब्लड सप्लाई पेट में थो वञे। छाकाणि पचाइण कोई सवलो कमु न आहे। तव्हां ॿाहिरि अन्न पचाए ॾेखारियो, उन में केतिरी उन में हीट लॻंदी आहे, केतिरी एनर्जी लॻंदी आहे, केतिरा केमिकल्स हूंदा आहिनि। असां कुझु बि था खाऊं, पिज़्ज़ा बि खाधो, बर्गर बि खाधो, फुल्को बि खाधो, चांवर बि खाधा, अंब बि खाधा, अलाए छा छा पेट में था विझूं, पर सभिनी खे त पचाइणो आहे न। हुन परमात्मा उते वेठो आहे, अहम वैश्वानरो भूत्वा, हू पाण वेठो आहे अंदरि, हू सभु अलॻि थो करे। चपाती अलॻि, चांवर अलॻि, पोइ उनखे काउंटर केमिकल ठाहे करे उन मां एनर्जी एब्ज़ॉर्ब करे कचिरो ॿाहिरि थो फिटी करे।
हू वेठो आहे अंदरि, असांखे ख़बर न आहे। असांजो कमु आहे खा, वणे थो खा। पर नियत आहार, कंट्रोल्ड फूड, इंसान बुख बि न कढे, इंसान वधीक बि न खाए। पंहिंजे पंहिंजे पेट जे हिसाब सां, मुंहिंजी पेट जी कैपेसिटी 5 फुल्का आहे त मां 2.5 फुल्का खावां। कोई 100 किलो वारो हूंदो, उन जे पेट में 10 फुल्कनि जी जॻह आहे त उहो 5 फुल्का खाए। अञा 150 किलो वारो हूंदो, उन जे पेट में 20 फुल्कनि जी जॻह आहे त 10 खाए। पाण खे थोरो अभ्यास करणो पवंदो, भई मुंहिंजी कैपेसिटी केतिरी आहे। हीअं न आहे तव्हां खाईंदा वञो पोइ मथां ॿाहिरि निकिरी अचे। त खाधे जो असांजो पर्पस छा आहे, असां छाजे लाइ था खाऊं? वट इज़ द पर्पस ऑफ फूड? हिन ते अभ्यास कयो। के चवंदा आहिनि पेट भरण वास्ते, के चवंदा आहिनि असांखे मज़ो थो अचे हिन खाइण में, अंब जी मौसम आहे, अंब खाऊं 4-4, 5-5, 10-10, असांखे टेस्ट वणे थी। पर सोचियो छाजे लाइ ज़रूरी आहे खाधो? ॿिया जानवर ॾिसो, हुन में न कोई दुबलो हूंदो आहे, न कोई मोटो हूंदो आहे। जीअं परमात्मा उन्हनि खे ठाहियो आहे तीअं ई हूंदा आहिनि। हे इंसाननि असां ग़लति था खाऊं, ग़लति नमूने सां था खाऊं, इन करे पोइ वज़न वधी थो वञे या घटिजी थो वञे। पोइ के न खाइण सां था मरनि, के खाइण सां था मरनि। तव्हां ख़बर न आहे, फूड खाली खाधो वधीक इंसान थो मारे। हिन खाधे मां केतिरा डिज़ीज़िस था पैदा थियनि। हिन जो हिसाब नथा रखूं, इन करे असां चऊं था अरे हिन में कुझु न आहे, मज़ो कयो। ही मज़े जे वास्ते न आहे। ही छा थो चए, ही यज्ञ कर्म अथव। तव्हां आहूति था विझो पेट में, त पेट में तव्हांजी एनर्जी थी तयारु थिए। जॾहिं असां कुझु त विझंदासीं त कुझु त तयारु थींदो। त कुझु त विझणो आहे, पर हिकदमि सां न आहे विझणो। जीअं बाहि विसामी वञे, ईअं न आहे विझणो। त आराम सां धीरे धीरे, थोरो थोरो, सुबुह जो थोरो खाधो, मंझंदि जो थोरो खाधो, शाम जो थोरो खाधो, वरी ॿिए ॾींहं ते। कॾहिं कॾहिं शरीर खे कुझु तकलीफ़ हूंदी आहे, उन टाइम ते ख़ाली असांखे खाइणु बंदि करिणो आहे। भई मुंहिंजो पेट ख़राबु आहे, बंदि कयो खाधो। पोइ नेचुरली उन में असांजा फोर्सिस हूंदा आहिनि, उहे पेट खे ठीकु कंदा आहिनि। पेट ठीकु थी वियो, तव्हांखे पंहिंजो पाण बुख लॻंदी। जॾहिं इंसान खे बीमारी थी पवंदी आहे, बुखार अची वेंदो अथसि, 100-200-102 डिग्री सेंटीग्रेड जॾहिं बॉडी टेम्परेचर वेंदो आहे, त उहो खाई न सघंदो। छाकाणि हुन जो शरीर हुन रोग सां लड़ण में बिज़ी आहे। वरी खाधो तव्हां खाईंदव त ताक़त हेॾे ईंदी त उहो जेके रोग जा विषाणु आहिनि, हुननि जी ताक़त वधी वेंदी। इन करे चवंदा आहिनि मां सुम्ही पओ, आराम कयो, कुझु बि न कयो, तव्हां पंधु बि न कयो, आराम कयो, फुल रेस्ट। खाधो माना रेस्ट न आहे, खाधो माना तव्हां कमु था ॾियो पेट खे। जॾहिं इंसानु ठीकु थी वेंदो, हाणे सभु बराबरि आहे, पंहिंजो पाण बुख लॻंदुसि, चवंदो भाई मूंखे बुख लॻी आहे, ॾियो। पंहिंजो पाण ही अंदरि वेही करे हलाए थो सभु पंहिंजा कर्म। त कहिड़े प्रकार जो फूड फल था खाऊं असां, मांस मच्छी था खाऊं, छा था खाऊं, इन ते ध्यानु ॾियो। सात्विक फूड, तामसिक फूड, राजसिक फूड, 3 प्रकार जा फूड आहिनि। उहो असां पोइ ॾिसंदासीं। त खाधे ते असांखे नियंत्रण कई, माना असां यज्ञ कर्म कयो। त खाधो छाजे लाइ? यज्ञ वास्ते। त ही थी विया 12 यज्ञ। ही 12 यज्ञ छो कंदा आहिनि, केरु कंदा आहिनि? जेके सन्यासी आहिनि, जेके योगी आहिनि। योगी माना ॾाढ़ी वधाइण वारो योगी सन्यासी न थींदो आहे। कपिड़ा मटाइण सां कोई योगी से सन्यासी न थींदो आहे। ऐं अच्छा कपिड़ा पाईंदा आहिनि, चवंदा आहिनि असां सन्यासी थी वियासीं। भई कपिड़ा पाइण सां तव्हां कीअं सन्यासी थी वियो? तव्हां इहे 12 यज्ञ कया आहिनि, जेको कंदो उहो सन्यासी आहे। ऐं छो?
यज्ञ छो करणा आहिनि त असांजा पापनि जो नाश थी वञे। माना असांजे मन में जेका बि गड़बड़ आहे, टेंशन आहे, चिंता आहे, जेके असांखे न खपनि, गुस्सो असांखे न खपे पर उहो तॾहिं बि अचे थो, लोभ असांखे न खपे तॾहिं बि अचे थो, हिन मन खे शांति करिणो आहे, माना पापनि जो नाश करिणो आहे। ऐं पापनि जो नाश करिणो आहे त ही 12 यज्ञ असांखे हिन अध्याय में ॾाढे सुठे नमूने सां कृष्ण भॻवान ॿुधायो आहे। हाणे अगरि असांजो विश्वास आहे त इन मां असां कुझु न कुझु प्रैक्टिस ज़रूरु कयूं। हाणे हिन खां पोइ टॉपिक थोरो चेंज थींदो, उहो ॿियो दफ़े।